नाज़रीन, हैदराबाद में भी ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मजहबी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो पियो वञे। मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां मरहबा या मुस्तफ़ा जी सदान सां रैलियूं कढी हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में अक़ीदत जा गुल निछावर कया पिया वञनि। वधीक तफ़सील लाइ ॾिसूं था मेरान टीवी जे रिपोर्टर सलीम मलाह जी ही रिपोर्ट। अल्लाह ताला कुरान पाक में फरमाए थो त बेशक असां पंहिंजे महबूब खे समूरी कायनात जे लाइ समूरनि जहाननि जे लाइ रहमत करे मोकिलियो आहे। अॼु जश्न ईद मिलादुल नबी पूरे दुनिया से गॾु न सिर्फ पाकिस्तान बल्कि हैदराबाद में भी निहायत जोश जज्बे ऐं ख़ुशी विचा मल्हाई पई वञे। हैदराबाद शहर में 200 खां वधीक नंढियूं वॾियूं रैलियूं कढियूं वयूं आहिनि। लतीफ़ाबाद में जेको मरकज़ी जलूस निकितो आहे उहो शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि ते गामज़न आहे। ही दुनिया मुल्क जे ॿियनि हिस्सनि जी आहे। हैदराबाद में जश्न ईद मिलादुल नबी जोश ख़रोश ऐं ख़ुशी सां मल्हायो पियो वञे। मौसम इंसानियत जी आमद जे मौक़े ते हैदराबाद में 200 खां वधीक नंढियूं वॾियूं रैलियूं कढी वयूं आहिनि। लतीफ़ाबाद मां जेका मरकज़ी जेका हिते रैली आहे उहा मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां जेको थींदी आहे। हिन रैली में मोटरसाइकिलूं, रिक्शा, सुज़ुकी कारुनि, डाटसन ऐं उठनि गाॾियुनि समेत हज़ारे जी तादाद में जेके आशिक़ान रसूल आहिनि उहे शामिल आहिनि। मिठाई, खीर, जूस, पानी, बिरयानी ऐं ॿियूं शयूं तक़सीम करे ख़ुशी जो इज़हार कयो पियो वञे। घरनि, मस्जिदनि, ऑफिसनि, चौराहनि, चौकनि ते चरागा कयो वियो आहे। हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 450 खां वधीक मिलाद जूं जेके महफ़िलूं आहिनि उहे बि मुनक़िद कयूं वयूं आहिनि। शहर में जेको आहे हिन वक़्तु तमामु ख़ुशी वारी जेका सूरत हाल आहे। सिक्योरिटी जे हवाले सां जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सिक्योरिटी जा जेके इंतज़ामात आहिनि उहे इंतिहाई सख़्तु कया विया आहिनि। 4000 खां वधीक जेके पुलिस एहलकार आहिनि उहे मुख़्तलिफ़ रोडनि ऐं रस्तनि तोड़े जेके जलूस आहिनि उन्हनि जी निगरानी करे रहिया आहिनि। कैमरामैन शोभान सोलंकी सां गॾु सलीम मलाह, मेरान टीवी न्यूज़, हैदराबाद।